कराची में क़त्ल थियल नौजवान वापारी मीर रज़ा अली जी क़बर कुशाई खां पोइ शुरूआती मेडिकल रिपोर्ट मीडिया खे हथ अची वई आहे। ज़रियनि मूजिबि मीर रज़ा जे जिस्म ते तशद्दुद जा निशान हुया। खेसि पुठियां गोली लॻल हुई। पुलिस सर्जन पारां उथारियल 14 सवालनि जा जवाब मिली विया आहिनि। जुडिशियल माजरस जी निगरानी में 8 रुकनी मेडिकल बोर्ड क़बर मां मुख़्तलिफ़ नमूना हासिल कया हुआ। मीर रज़ा जे लाश मां DNA सैंपल बि हासिल कया विया। बोर्ड तरफ़ां वालिद ऐं वालदा जी DNA जा सैंपल वठण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। जॾहिं त वकील जिबरान नासिर जो चवणु आहे त पुलिस बयानबाज़ी खां सवाइ कुझु बि न करे सघी आहे। उमेद आहे त शाम ताईं संदन सवालनि जा जवाब अची वेंदा। पोस्टमार्टम जी ख़तमी रिपोर्ट कुझु ॾींहंनि में बि अची वेंदी। अहम ख़बर खां वाक़ई आगाह कंदासीं। नाज़रीन, कराची में क़त्ल थियल नौजवान वापारी मीर रज़ा अली जी क़बर कुशाई खां पोइ शुरूआती मेडिकल रिपोर्ट मीडिया खे हथ अची वई आहे। ज़रियनि मूजिबि मीर रज़ा जे जिस्म ते तशद्दुद जा निशान हुया। खेसि पुठियां खां गोली लॻल हुई। पुलिस सर्जन पारां उथारियल 14 सवालनि जा जवाब मिली विया आहिनि। जुडिशियल मैजरस जी निगरानी में 8 रुकनी मेडिकल बोर्ड क़बर मां मुख़्तलिफ़ नमूना हासिल कया हुआ। मीर रज़ा जे लाश मां DNA सैंपल बि हासिल कया विया। बोर्ड तरफ़ां वालिद ऐं वालदा जी DNA जा बि सैंपल वठण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। हिन जा वधीक तफ़सील वठंदासीं कराची मां धरती TV जे ब्यूरो चीफ इमदाद सुमरा खां। जी इमदाद, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल वसीम, ॿुधाईंदा हलूं त कराची जे नौजवान वापारी मक़तूल मीर रज़ा जी इब्तिदाई मेडिकल रिपोर्ट तफ़सील जेके उहे साम्हूं अची विया आहिनि। जॾहिं त ज़रियनि मौजूदु इब्तिदाई मेडिकल रिपोर्ट में चयो वियो आहे त मक़तूल मीर रज़ा खे गोली पुठिए पासे खां लॻी हुई। जॾहिं त संदसि जिस्म ते तशद्दुद जा निशान पिणु मौजूदु हुआ। ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस सर्जन पारां उथारियल सभिनी 14 सवालनि जा जवाब इब्तिदाई मेडिकल रिपोर्ट में शामिल आहिनि। वाज़िह रहे त मक़तूल मीर रज़ा जी क़बर कुशाई अॼु जेका आहे ॿेरो ॿीहर कई वई हुई। जॾहिं त संदसि ॿीहर पोस्टमार्टम जो अमल जेको आहे उहो मुकमिल कयो वियो हो। पोस्टमार्टम दौरान मक़तूल मीर रज़ा जी लाश मां मुख़्तलिफ़ नमूना हासिल करे कीमियाई तज़किरा पिणु मोकिलिया विया हुआ। जॾहिं त कुझु देरि अॻु जेको आहे मेडिकल रिपोर्ट उहा जेका उहा धरती TV खे मिली वई आहे। जॾहिं त काफ़ी उन्हनि में जेको आहे सो ग़लतियूं साम्हूं आयूं आहिनि ऐं जेको आहे मक़तूल जे जिस्म ते तशद्दुद जा निशान ऐं ॿियो जेको आहे रिपोर्ट अची वई आहे। जॾहिं त इहा रिपोर्ट जेको आहे कुझु देरि अॻु मेडिकल रिपोर्ट पिणु अची वई आहे। जी ठीकु आहे इमदाद सुमरा, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ वॾी महिरबानी।